नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अमां जाती का ख़बर ॾिना आहियूं त जाती तालुके जी यूनियन काउंसिल मुग़लबीन में वाक़ बेगुना शाख भरिसां क़दीमी माग नंदकोट ते 100 सालनि खां क़ाइम क़दीम दरगाह सैयद साले शाह ते बाअसर ज़मींदार जे कब्ज़े ख़िलाफ़ दरगाह जे ख़िदमतगार फ़क़ीर आचार मल्ला ऐं दरगाह जे सभिनी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि दरगाह ते बाअसर ज़मींदार जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरनि कंदड़ सहाफ़ियुनि अॻियां वधाईंदे चयो त बाअसर ज़मींदार जी दरगाह वेझो 4 एकड़ सर्वे ज़मीन आहे, जंहिं जी आड़ में उहो क़दीम माग नंदकोट जी सरकारी इराज़ी ते कब्ज़ो करणु चाहे थो। हिननि वधीक चयो त असां बाअसर ज़मींदार जे ख़िलाफ़ दरख़्वास्त असां DC सिजावल खे पिण ॾिनी, जंहिं मुख़्तियार ख़ार खे जांच करण जो लिखियो आहे, पर काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूदि असां ॾांहुं को बि दाद न थियो आहे। मुज़ाहिरनि चयो त असां आला इख़्तियारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए ख़ुदा जे वली जो आस्थानो महफ़ूज़ बणाए दरगाह जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।